हाँ होते उन हफ्ते तो हुयो त सिध गवर्नमेंट जेके कोयलो आहे उनजो शेयर ॾिजे को मख़सूस शेयर उन किस्म का ड्राफ्टिंग कई उहो मामलो किथे पहुतो ऐं ॿियो तव्हां हिकिड़ो चढ़ण जा तव्हांजा सबब छा हुया टियों इहो त जेके बि तव्हां हुते चयो था साइड के रोज़गार जी सभु कुझु नो डाउट तव्हांजो सुठो कमु हुयो तव्हांजे वक़्त में बेहतरीन कमु थियो पर कंहिं अहम पोस्ट ते को ठही माण्हू हुते तव्हां अपॉइंट कयो साईं तव्हांजी ॻाल्हि आहे तव्हांखे बटे जेके क्वेश्चन कया सो मां तव्हांखे ॿुधायांसि असां थर जो माण्हू छो चङो न हायर करे सघियासीं मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां मूंखे का परवाह न आहे आई कुड नॉट फाइंड अ सिंगल थरी हू वाज केपेबल ऑफ होल्डिंग दैट जॉब सीनियर जॉब कोशिश मां घणी कई मूंखे को माण्हू न मिलियो उते थर में वेही या छह चवणु ॾुखी हुई बट हाणे मूंखे का परवाह न आहे आई कैन से दैट मां कोशिश तमामु घणी कई थर में माण्हू ॻोल्हियां करण जी को माण्हू ई कोन मिलियो तंहिंजे करे वॉट कुड नॉट डू इट जेके ॿिया ॿार जेके बसि थी विया बाक़ी अलाए कहिड़ो सवाल